टंडो मस्ती भरिसां ॻोठ मूसाणीअ में 7 मुहर्रमुल हराम ते 50 सालनि खां क़दीमी मातमी जुलूस कढियो वियो। हर तरफ़ या हुसैन जूं सदाऊं बुलंद रहियूं। मौला हुसैन सां निस्बत ताज़िया पिण कढिया विया। मातमी जुलूस जेको इमाम बरगाह अल महदी इमाम बरगाह कैसर अब्बास अल हैदरी ॻोठ मूसाणी खां इमाम रज़ा आबाद ताईं क़ौमी शाहरा रोड खां थींदो मूसाणी स्टॉप ते इख़्तिताम पज़ीर थियो। उन मौक़े ते इमाम बरगाह कैसर अब्बास में मजलिस अज़ा कई हुई। मजलिस के मौलवी अल्ताफ़ हुसैनी ऐं ज़ाकिर जावेद अली उजण पिण ख़िताब कयो। जंहिं बैदि मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां आयल इजमन नुआ ख़्वानी के जिन में इजमन अल हुसैनी फ़िक्रा, इजमन अल अब्बास, इजमन परवाना हुसैन, इजमन मुंतज़िर अल महदी, इजमन ग़ुलामान दर बतूल, इजमन सिपाही अली असगर, इजमन सिपाही अली अकबर, इजमन सिपाही सजाद ऐं ॿियनि के ते मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां मोमिननि वॾी तइदाद में मातमी जुलूस में शिरकत कई ऐं हर हंध ते मोमिननि पारां मौला हुसैन जूं सबीलियूं लॻाई वियूं ऐं न्याज़ पिण कया विया। उन्हीअ बैदि तलवारूं, ज़ंजीर ऐं चाकूअ जो मातम शुरू कयो। मातम जी सिक्योरिटी टंडो मस्ती पुलिस पारां सख़्तु कई वई।